बन्नू लॻ जुराड़ ॿेले जे ॻोठ मीरचांग में 25 सालनि जी नौजवान न्याणी नज़ीरा मल्हा 2 सालनि खां वठी छाती जे कैंसर लॻण सबबि संदसि जिस्म जो हिकु थण गंद करे ख़राब थी वियो। कैंसर जी शिकार न्याणी ज़िंदगी ऐं मौत जी जंग में मुब्तला थी वई। सिंध जी आवाम खे सिहत जूं बहितर सहूलियतूं फ़राहम करण जी दावा कंदड़ पीपीजे सिंध हुकूमत हद जा चूंडियल नुमाइंदा सिरावल जे ज़िले ऐं अरबें रुपयनि जी बजट रखंदड़ इदारा लाचार ऐं बेसहारा ग़रीब माण्हुनि जी मदद करण खां क़ासिर बणियल। इन सिलसिले में छाती जे कैंसर में मुब्तला लाचार न्याणी नज़ीरा मल्हा अखियुनि मां ज़ारो क़तार लुड़कल आणींदे इंतिहाई गुरबत ऐं मुफ़लिसी सबबि घर में मुड़िस माज़ूर आहे। नंढा नंढा बचा आहिनि, केर बि कमाइण वारो नाहे। मुंहिंजी खुदा करण दवा करायो, मुंहिंजा नंढड़ा बच्चा हिन कैंसर जी बीमारी मुंहिंजी सॼो बुबो खाई छॾी आहे, हिकिड़ी जॻह ते पई आहे। टंगू भॼी पयूं न खा न पिया न हिकिड़ी जॻह ते मुंहिंजो अल्लाह जे नाले इलाज करायो था। सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह हद जे चूंडियल नुमाइंदनि सिरावल ज़िले जे डिप्टी कमिश्नर DHO ऐं मुख़्तलिफ़ फलाही इदारनि समेत इंसानियत जो दर्द रखंदड़ साहिब हैसियत माण्हुनि खां मुतालबो कयो त खुदारा अॻिते अची मूं ग़रीब औरत जो इलाज कराए ॾिनो वञे ऐं मुंहिंजी ज़िंदगी बचाई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची